दोस्तों अस्सलाम वालेकुम। अॼु असांजो तीरस लांडी जो ग़रीब चांडियो जेको कराची वञी रहियो, उते तमामु वॾो फेसबुक जी दुनिया जे अंदरि, यूट्यूब जी दुनिया जे अंदरि वॾो फेमस थी वियो हमरा, ऐं उते मुंहिंजा लखे जेके आहिनि उहे फॉलोवर्स मौजूदु आहिनि। अॼु चांडियो साहिबु असां वटि हिते असांजे शहर कोट मीरस लांडी पहुतो, कराची खां लांडी आयो आहे। असीं तव्हांखे चांडियो साहिब जो तारीफ़, चांडियो साहिब जी कोई ॻाल्हियूं ॿुधाइणु चाहियूं था। ये असांजो दोस्त ग़रीब चांडियो साहिबु। चांडियो साहिबु, तव्हां कॾहिं आया आहियो ॻोठु? साईं, मूंखे तक़रीबन हफ़्तो थी वियो आहे ऐं हफ़्तो थी वियो आहे कराची छॾे लांडी आयो आहियां ऐं पंहिंजे अबाणे ॻोठ में आयो आहियां। हिते असांजो प्यारो दोस्त बशकली साहिबु जंहिं दावत ॾिनी आहे अॼु असांखे पंहिंजे यूट्यूब चैनल ते, ऐं इन जे करे असां हाज़िर थिया आहियूं। तव्हां राति खां कल्ह ॾींहुं कॾहिं खां आया तव्हां? असांखे हफ़्तो थी वियो आहे। हफ़्तो थी वियो? हा। तव्हांखे कीअं चांडियो साहिबु लॻो ही बाराड़ी जो माहौल ॻोठ जो, ऐं तव्हां हिकिड़ो बाराड़ी जा माण्हू वरी शहर में विया, वरी एॾे मसरूफ़ तरीन शहर कराची जे अंदरि वञी तव्हां वेठो, ऐं उते तव्हां कीअं फील कयो, तव्हां कीअं महसूसु कयो, ऐं तव्हां उते छा विञायो, छा तव्हां पातो उते? ॾिस बशकली साहिबु, बाराड़ी जो जेको माण्हू अगरि शहर वेंदो आहे न, उनखे पहिरीं माना काफ़ी मुश्किल जो साम्हूं करिणो पवंदो आहे। पोइ उते यानी कि असां मोहबत ई असांखे थी वई, पोइ वरी बि ॻोठ पंहिंजो ॻोठ हूंदो आहे, ॻोठ जी सिक लॻी, ऐं वरी बि असां पंहिंजे ॻोठ में अॼु मौजूदु आहियूं लांडी मीरस में। ऐं शहर जो माहौल अलॻि आहे, ॻोठ जो माहौल अलॻि आहे। अच्छा, जी हा। माना मोहबत थी, माना उते तव्हां इश्क विश्क जे चक्कर में पइजी विया? बसि इश्क थी वियो। अच्छा। पोइ हाणे उन चक्कर में शहर वणी वियो। वाह वाह, ज़िंदाबाद। कराची में? कराची में। अच्छा, उते तव्हां मीडिया में कमु कंदा हुआ न? हा। वाह वाह, ज़बरदस्त। ये वो इमरान चांडियो जी महिरबानी, जिन माना एॾो वॾी मक़ाम ते इमरान चांडियो आंदो आहे। जी जी जी। इमरान चांडियो ज़फ़र जिस्कानी प्रोग्राम मैनेजर है। प्रोग्राम मैनेजर आहे। जी जी। ऐं उन जे तवक़ो सां अॼु माना पूरी दुनिया सुञाणे पई, ऐं हज़ारे लाखों में फॉलोवर आहिनि, जंहिंमें सऊदी, दुबई, शारजा, कतर, अने किथां किथां खां फॉलो ईंदियूं आहिनि। बराबरि। कल्ह जी चोथों ॾींहुं तव्हां हिते आया हुआ त तव्हां सां गॾु मूं ॾिठो त वॾा इलाही सारा माण्हू बि हिते शहर में गॾु पिया हलिया, तव्हांजा माइचो, माना हू तव्हांजे अजाणे जे तौर ते तव्हां वटि हिते आया? घणनि ॾींहंनि खां पोइ आया आहियो हिते? असां तक़रीबन 2 महीननि खां पोइ आया आहियूं। 2 महीननि खां पोइ? जी हा। वरी वापाणू ॻोठ पाणू हूंदो, हिते जूं हवाऊं, हिते जो माहौल तव्हांखे कीअं फील थिए थो? हिते जा आब हवाऊं आहिनि ऐं बिल्कुलु सुठो माहौल आहे। ॻोठ त ॻोठ हूंदो आहे, हिते माण्हू नंढो वॾो थींदो आहे, ऐं ॻोठ पंहिंजो ॻोठ हूंदो आहे। ऐं शहर जा माण्हू कीअं था लॻनि तव्हांखे? शहर जा माण्हू बि सुठा आहिनि, बिल्कुलु बेस्ट माण्हू आहिनि, पर शहर जो हिकिड़ो माहौल पंहिंजो अलॻि आहे, ऐं ॻोठ जो माहौल हिकिड़ो अलॻि आहे।